नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त सिविल अस्पताल सखर जे ॿारनि जे वार्ड जे ॾाक्टरन जी गफ़लत सबबि घोटकी वासी पौरहित जे 5 सालन जी ॿारड़ी बर वक्त इलाज न थियण सबबि बेहोशी जे आलम में तालका अस्पताल घोटकी में फ़ौत थी वई है। इन सिलसिले में शांति नगर मोहल्ले घोटकी जे रवासिन पौरहित रियाज़ बोज़दार जो चवणु आहे त न्याणी खे राति तबियत ख़राब हुजण सबबि तालका अस्पताल घोटकी में दाख़िल करायोसीं, जिते अस्पताल जे MS डॉक्टर अरबाब मलिक ॿारड़ी जी तबियत सीरियस हुजण जो चई सिविल अस्पताल सखर जो चिल्ड्रन वार्ड रेफर कयो। असां न्याणी खे एम्बुलेंस ते खणाए चिल्ड्रन वार्ड सखर पहुतासीं, जिते 3 कलाकनि ताईं अस्पताल जी इंतजामिया वार्ड में बिस्तरो खाली न हुजण चई असांजी ॿारड़ी खे दाख़िल करण खां इनकार कंदे रही, जंहिं बाद असां मजबूर थी वापसि घोटकी तालका अस्पताल पहुतासीं। सॼी राति ॿारड़ी बेहोशी वारी हालत में गैस जी नाली ज़रिए साह खणी रही हुई। सुबुह साण तालका अस्पताल घोटकी में फ़ौत थी विए। ॿारड़ी जे वालिद सिंध जे वॾे वज़ीर खे अपील कंदे चयो आहे त मुंहिंजी न्याणी जो मौत जो कारण सिविल अस्पताल सखर जे चिल्ड्रन वार्ड जे डॉक्टरन जी गफ़लत ऐं वाक़े जो नोटिस वठी गफ़लत कंदड़ अमले जे खिलाफ़ कार्रवाई कई वञे, जीअं ॿारनि जूं हयातियूं बची सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।